शहदादकोट पुलिस पारां 4 इश्तिहारी दुहारी गिरफ्तार करने की दावा कई वही। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिजवान पवर मूजिब एसएचओ तुफेल भुट्टो दावा कंदे चयो आहे त हाला रोड ते गश्त दौरान 10 केसनि में घुर्बल जवाबदार लालन उर्फ लालू पुलिस मुक़ाबले बाद गिरफ्तार करे पिस्टल हथ कयो, जॾहिं त बरहूं रोड ते 2 दुहारियुनि अल्लाह ॾिनो वल्द मिस्री ख़ासकेली ऐं लतीफ़ वल्द अल्लाह बख्श खे गिरफ्तार करे 1 पिस्टल ऐं 1 मोटरसाइकिल हथ करे मथनि केस दाख़िल कयो वियो। हुननि ॿुधायो आहे त 8 केसनि में रूपोश जवाबदार मंठा रिंद ॾोहनि जी दुनिया के अलविदा चई पुलिस वटि पेश थी गिरफ्तारी ॾिनी आहे। नवाबशाह जिले के गरीबाबाद जे रहवासी नौजवान जो पुरस्कार नमूने मौत घर मां लाश हथ आयो आहे। एसएस न्यूज़ जे ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद मूजिब नौजवान अमान अली शेख पंहिंजे कमरे में सुतल हुयो त ॾींहं जो काफ़ी टाइम गुज़रण बाद संदसि वालिद मसूद शेख दरवाज़ो खोलियो त संदसि पुट जो कमरे अंदरि लाश मिलियो। नौजवान जे वालिद चयो आहे त हुननि जी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे, बाक़ी हू नशो कंदो हो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल वारे वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब मुज़ाहिरे जी अॻवानी HUJ जे जनरल सेक्रेटरी जानी ख़ासकेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ी अॻवाननि ख़िताब कंदे हुकूमत खां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल जा असल कारण साम्हूं आणण जो मुतालबो कयो। हुननि चयो आहे त सहाफ़ियुनि जे कत्ल सां आज़ाद सहाफ़त खे दॿाए नथो सघिजे। म्यूनिसिपल कमेटी ख़ैरपुर जे मुलाज़िमनि वधायल पघारूं न मिलण ऐं पघारुनि मां गैर क़ानूनी कटौतीअ ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ DC ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब एहतजाज जी अॻवानी रज़ा मोहम्मद शेख, ग़यूर अब्बास रिंद, एजाज़ मरी, इरशाद फुलपोटो, ग़ुलाम मोहम्मद फुलपोटो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में वाध कई वई आहे। समूरनि खातनि जे मुलाज़िमनि खे वधियल पघारूं मिली वयूं आहिनि, पर 4 महीना गुज़री विया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि खे वधियल पघारूं न मिलियूं आहिनि। हुननि जो चवणो त अकाउंटेंट हर महीने मुलाज़िमनि जे पघारुनि मां 8 खां 10 हज़ार रुपया गैर क़ानूनी कटौती करे रहियो आहे। नोटिस वरितो वञे। बुलरी शाकरी में जो सईदपुर टक्कर लॻ मक़ामी रहवासियुनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर राजा करीम कलोड़ो मूजिब मौलाना मोहम्मद सादिक, फैज़ मोहम्मद समू ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दारू ऑयल फील्ड खे 30 साल गुज़रण बावजूदि भरपासे जे ॻोठाणनि खे का बि सहूलियत नाहे मिली। दारू ऑयल फील्ड खे अदालती हुक्म तहत भरपासे जे ॻोठनि में सुई गैस, साफ़ पाणी, नौकरियूं ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियणियूं आहिनि, पर हुननि अॼु ताईं का बि सहूलियत न ॾिनी आहे। हुननि वज़ीर आला सिंध OGDC जे आला ऑफिसरनि ऐं टंडो मोहम्मद ख़ान इंतज़ामिया खे अपील कई आहे त जाइज़ मुतालबा तस्लीम थियनि, पंहिंजो बुनियादी हक़ ॾियारियो वञे। तालके मातली जी UC हाजी सावर जे ॻोठ मोहम्मद इब्राहिम खोसो में गर्ल्स प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालीअ जो शिकार थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब मातली वेझो ॻोठ मोहम्मद इब्राहिम खोसो में नियाणियुनि जी तालीम लाइ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग गुज़िरियल 15 सालनि खां ज़बून हालीअ जो शिकार आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्कूल जे खंडर बणियल बिल्डिंग मां वॾा वॾा चापुड़ पिणु किरंदा रहिया आहिनि, जंहिं जे ख़ौफ़ खां नियाणियुनि स्कूल अचण ई छॾे ॾिनो आहे। रहवासियुनि तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त गर्ल्स प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तामीर कराए नियाणियुनि जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। सिजावल में डिप्टी कमिश्नर इम्तियाज़ अली इबड़ो तेल ऐं गैस जे फंडिंग तहत अवामी भलाई जे हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जी सुस्त रफ़्तारीअ ते कावड़ जो इज़हार कंदे लाॻापियल खातनि जे समूरनि इंजीनियरनि ऐं अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायत कई आहे त हलंदड़ तरक़ियाती कम वक़्त अंदरि मुकमल कया वञनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिब नताल के सिजावल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेल ऐं गैस जी फंडिंग तहत हलंदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जो दौरो कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर एक्सियन बिल्डिंग्स ऐं एक्सियन एजुकेशन वर्क्स जे गैर हाज़िरीअ ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उन्हनि ख़िलाफ़ आला इख़्तियारियुनि खे रिपोर्ट मोकिलण जूं हिदायतूं जारी कयूं। काज़ी अहमद में हर साल वांगुरु हिन साल बि ॻोठ गंवार बहर जे नेक मर्द हाजी रज़ा मोहम्मद बहर तरफ़ां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ख़ूबसूरत महफ़िल मीलाद सजाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब महफ़िल मीलाद जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो। तिलावत हाफ़िज़ मोहम्मद शरीफ महर कई। मशहूर नात ख़्वान एहतशाम अफ़ज़ल कादरी, अमानत अली उन्नड़, मौलवी ग़ुलाम कादिर महर ऐं मोहम्मद शमन मलाह नातूं पेश कयूं। मौलाना हाफ़िज़ कारी अब्दुल रहमान मानूठो, मौलाना इमदाद अली राहू ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। मीलाद में DSP काज़ी अहमद, शम्स बोहियो, ज़ुल्फ़कार सरगाणी, हाजी मीर मतारो ख़ासकेली, डॉक्टर हारून खोसो, अली मोहम्मद उन्नड़, रईस हैदर अली राहू ऐं ॿियनि बि शिरकत कई।
कंडियारो भरिसां ॻोठ फाज़िल अबड़ो ऐं ॻोठ जमाल रखड़ में अल फुकरा वेलफेयर ट्रस्ट पारां बरसात मुतासिरनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन वल्ला मूजिब मुफ़्त मेडिकल कैंप में कंडियारो जे माहिर डॉक्टरनि पारां मरीज़नि जो चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। डॉक्टर मूसा सोलंगी, डॉक्टर सईद सोभारू शाह, निसार अहमद कलहोड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हितां जा माण्हू बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जिन जे इलाज लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे। कराची में असिस्टेंट कमिश्नर एयरपोर्ट हद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब असिस्टेंट कमिश्नर मीर मोहम्मद गाढ़ो ऐं हबीबुल्ला चनो हद जे पुलिस साण करे भिटाईआबाद, धणी बख्श ॻोठ ऐं राशिदी ॻोठ समेत ॿियनि हंधनि ते बि छापा हया। असिस्टेंट कमिश्नर पारां वधीक अघ ते शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि ते ॾंड विधो वियो ऐं केतिरनि ई दुकाननि खे सील बि कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर मीर मोहम्मद गाढ़ो SS न्यूज़ खे ॿुधायो आहे त काफ़ी शिकायतूं मिली रहियूं हुयूं, जंहिं तहत अॼु मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हया विया। ॿीहर रेट वधीक वरितो वियो त संदनि दुकाननि खे सील कयो वेंदो। बकेरा शरीफ़ में पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद अली सोलंगी मूजिब BHU सेंटर जे अमले ऐं डॉक्टरनि पारां अस्पताल खां बेनज़ीर चौक ताईं रैली कढी वई। डॉक्टर माणिक फराज़, डॉक्टर दियाराम, डॉक्टर सोमार जरवार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिहत खाते जा मुलाज़िम कोरोना जी वबा हुजे या बरसाती ॿोड़ जी संगीन सूरत हाल हुजे, पंहिंजूं जानियूं ख़तरे में विझी ड्यूटियूं सरअंजाम ॾियनि था। वधीक सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि पर मिलंदड़ हेल्थ रिस्क अलाउंस पिणु ख़त्म कयो वियो आहे। हुननि जो चवणो त अहिड़ो ग़लति फ़ैसिलो वापसि वठी सिहत खाते जे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। पड़ीदन जे मशहूर दरगाह हज़रत पीर जुमन शाह जे सालियाने 107 उर्स मुबारक जी तक़रीबूं शुरू कयूं वयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद शर मूजिब दरगाह जे गादी नशीन पीर रकनुद्दीन हाशमी कुरैशी पीर जुमन शाह दरगाह ते चादर चाढ़े तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। उर्स मुबारक जी तक़रीबुनि जी पहिरें ॾींहुं मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीबूं 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं। फैज़गंज वेझो समाजी तंज़ीम पारां बरसात मुतासिरनि में राशन विरायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सुमरो मूजिब सजादिया ट्रस्ट हुसैनी फाउंडेशन जे सहकार सां तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सैयद ग़ाज़ी हुसैन शाह, अलजड़ियो कमराणी ऐं ॻोठ हाजी सजावल ख़ान ख़ासकेली में बरसात मुतासिरनि में 200 राशन बैग्स विराया विया। उन मौक़े ते रईस निसार अली चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़ैरपुर ज़िले जे ॿियनि तालकनि जे भेट में फैज़गंज तालको वधीक मुतासिर थियो आहे। मुतासिरनि जी वाहर लाइ ॾींहं राति कोशिशूं कयूं पियूं वञनि। गंबट में ॾियारी जे मौक़े ते कपिड़ा न वठी ॾियण तां पाण खे बाहि ॾींदड़ नौजवान अस्पताल में फ़ौत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टामरी मूजिब हिकु ॾींहुं अॻु ॾियारीअ जे मौक़े ते घर वारनि पारां कपिड़ा न वठी ॾियण ते नौजवान इंदर कुमार मेघवाड़ घर वारनि सां काविड़जी पंहिंजो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾिनी। नौजवान खे गंबट कम्स अस्पताल नियो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर नसंदे अॼु फ़ौत थी वियो। संदसि लाश घर पहुचण ते घर में कोहराम अची वियो। मटियारी शुगर मिल कमंद पीढ़ाईअ लाइ चिमनी ॿारे छॾी। सिंध हुकूमत अञा ताईं कमंद जो अघु मुक़ररु न करे सघी। हारियुनि में मायूसी पखिड़ियल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिब नई सीज़न जी कमंद पीढ़ाईअ लाइ मटियारी शुगर मिल चिमनी ॿारे छॾी आहे। सिंध में सभ खां पहिरीं चिमनी ॿारींदड़ मटियारी शुगर मिल जे जनरल मैनेजर सैयद जुनेद अकबर शाह ऐं डायरेक्टर दोस्त मोहम्मद बलोच चिमनीअ खे तीली ॾेई बाक़ाइदा सीज़न जी शुरूआत कई। उन मौक़े ते मटियारी शुगर मिल इंतज़ामिया जो चवणो हो त मटियारी शुगर मिल हर साल 1.25 खां 1.5 करोड़ मण कमंद जी पीढ़ाई कंदी आहे, पर हिन साल बरसात जी तबाहकारियुनि सबबि कमंद जी पीढ़ाईअ जा घटि इम्कान आहिनि। ख़ैरपुर पुलिस टंडो मस्ती भरिसां क़ौमी शहराह ते कार्रवाई करे नशे आवर सोपारियुनि सां भरियल कार हथ करे ऐं 2 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब ASP सिटी मुग़ीस हाशमी ॻुझो इतला मिलण ते पंहिंजी टीम सां गॾु टंडो मस्ती भरिसां क़ौमी शहराह ते कार्रवाई करे नशे आवर सोपारियुनि सां भरियल करोला कार हथ करे मंशात फ़रोशनि जे बेनल सूबाई गिरोह सां तालुक़ रखंदड़ 2 जवाबदारनि ग़ुलाम अब्बास खोसो ऐं मोहम्मद यूसुफ खोसो खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब हथायल कार मां 100 खां वधीक नशे आवर सोपारियुनि जे पैकेटनि मां 11,000 पुड़ियूं मिलियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार बलोचिस्तान जा रहवासी आहिनि, जेके बलोचिस्तान मां नशे आवर सोपारियूं ऐं मंशात खणी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में विकिरो कंदा आहिनि।